इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC ऐं अरब लीग गज़ा में तुर्त जंगबंदी ऐं इंसानी हमदर्दीअ जे बुनियाद ते इमदाद पहुचाइण जो मुतालबो करे छॾियो। सऊदी अरब जे शहर रियाज़ में इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC जो अहम इजलास निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ पाकिस्तान जी नुमाइंदगी करे रहियो आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास चयो आहे त इसराइली फ़लस्तीन जी नस्ल कशी करे पियो। इसराइल ताक़त जे नशे में ॿ रियासती हल खे विसारे चुको आहे। इसराइल खे पंहिंजी जंगी जुनून जो जवाब ॾियणो पवंदो। यरूशलम, गज़ा ऐं उलहंदे किनारे वारा इलाइक़ा फ़लस्तीन जे हदनि में शामिल आहिनि। असांखे इसराइली क़ाबिज़ फ़ौज जी जारियत में अकेलो छॾियो वियो। गज़ा सूरत हाल ते आलमी बिरादरी जी बेहसियती अफ़सोस आहे। सेक्रेटरी जनरल OIC जो चवणु आहे त गज़ा में फौरी तौर जंगबंदी करे कड़ो ख़त्म कयो वञे। सऊदी वली अहद सलमान बिन अब्दुल्लाह चयो त हू गज़ा में फौरी जंगबंदी ऐं यरगमालिन जी आज़ादीअ जो मुतालबो कनि था। गज़ा जो कड़ो ख़त्म करे हमदर्दीअ जे बुनियाद ते इमदाद जी रसाई जी इजाज़त ॾिनी वञे। OIC ऐं अरब लीग जे गॾियल इजलास में तुर्क ऐं ईरानी सदर जी अमरीका ऐं इसराइल ते सख़्त तनक़ीद। तुर्क सदर रिजब तैयब एर्दोगान चयो आहे त इसराइली फ़ौज जो फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म बर्दाश्त जोॻो नाहे। फ़लस्तीन में थियल इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ कॾहिं विसारे न सघंदासीं। गज़ा में मासूम ॿारनि जा लाश ॾिसी दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी। अक्सा मस्जिद असां लाइ रेड लाइन आहे। गज़ा में आर्ज़ी न पर मुस्तक़िल जंगबंदी कई वञे। ईरानी सदर इब्राहिम रईसीअ जो चवणु हो त इसराइल गज़ा में 7 एटमी हमलनि जी तबाही करे चुको आहे। अमरीका पंहिंजी इतिहादीअ खे फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी जी हिदायत ॾिनी ऐं इसराइल जी हिमायत में जंगी ॿेड़ा बि तयारु बीहारे छॾिया आहिनि। गज़ा मथां ज़ुल्म में अमरीका बि बराबरि जो शरीक आहे। आलमी बिरादरी जवाबु ॾिए त मासूम ॿारनि ऐं औरतुनि जो कहिड़ो कसूर आहे। इसराइल ख़िलाफ़ ठहराव खां वधीक जंगबंदी ऐं इमदाद पहुचाइण जी ज़रूरत आहे। इसराइली फ़ौज जूं गज़ा में वहशियाणियूं कार्रवायूं जारी। हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अघु 11,000 खां वधी वियो। 4,500 ॿार बि शामिल। शहीदनि में हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी पोटी रोई हमाम हानिया बि शामिल। अरब TV मूजिब रोई हमाम हानिया इस्लामी यूनिवर्सिटी ऑफ गज़ा में मेडिकल जी शागिर्दियाणी हुई। सेहत जे आलमी इदारे बि गज़ा में सेहत जो निज़ाम तबाह थियण जी तस्दीक़ करे छॾी। सेहत वारे आलमी इदारे जे सरबराह चयो आहे त गज़ा जूं इस्पतालूं तोड़े तिबी मर्कज़ तबाह थी चुका आहिनि। इस्पतालूं ऐं तिबी मर्कज़ लाशनि, ज़ख़्मियुनि ऐं बीमारियुनि सां सथियल आहिनि, जंहिं सबबि तिबी सहूलियतूं ॾियण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। इसराइली बर्बरेत सबब गज़ा में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। को बि मुल्क आलमी कानूननि खां मथां हो नाहे। हर मुल्क खे आलमी कानूननि जो एहतराम करणु घुरिजे। सऊदी अरब जे शहर रियाज़ में तक़रीब खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ चयो आहे त गज़ा में इसराइली जारियत फौरी तौर बंदि थियणु घुरिजे। गज़ा में इमदाद पहुचाइण लाइ फौरी तौर राहदारी ॾिनी वञे। बेगुनाह शहरनि ख़िलाफ़ फ़ौजी ताक़त जो इस्तेमालु क़बूल नथो करे सघिजे। KP जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। KP जे निगरान वॾे वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान खे गुज़िरियल ॾींहुं तबियत ख़राब थियण ते इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। मोहम्मद आज़म ख़ान जी जनाज़ नमाज़ 4 सदा में अदा कई वई। सदर, वज़ीर आज़म, चइनी सूबनि जे गवर्नर, सिंध जे निगरान वॾे वज़ीर, पंजाब जे निगरान वॾे वज़ीर, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि पारां आज़म ख़ान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। KP जे निगरान वॾे वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान जे लाॾाणे बाद निगरान काबीना टुटी वई। समूरा अख़्तियार गवर्नर हवाले थी विया। इलेक्शन कमीशन जे अॻूणी सेक्रेटरी कंवर दिलशाद चयो आहे त सूबे जा सभा अख़्तियार गवर्नर वटि हलिया विया आहिनि। आइनी माहिरनि जो चवणु आहे त सेनेट जी 6 रुकनी कमेटी निगरान वॾे वज़ीर जी चूंड कंदी। हिकु साज़िश तहत 2018 में हिकु शख़्स खे मुल्क ते मड़ियो वियो, जंहिं सबबि मुल्क जी तरक़ीअ वारो सफ़र मुतासिर थियो। नून लीग जे अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त 2018 में पंजाब तोड़े वफ़ाक़ में बि सभिनी खां वॾी पार्टी हुई।
21 अक्टूबर ते नवाज शरीफ क़ौम खे उमेद ॾिनी आहे नून लीग मुल्क खे बहरान मां कढंदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर तहरीक इंसाफ़ जी बुनियादी रुकनीत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी, सियासत बि छॾण जो ऐलान। असद उमर चयो आहे त रियासत ख़िलाफ़ टकराव वारी पॉलिसीअ जो हामी न आहियां, टकराव जी पॉलिसी मुल्की मफ़ादनि ख़िलाफ़ आहे, सियासत खां बि अलॻि थी रहियो आहियां। हैदराबाद जो सनतकार इक़बाल ज़ैद ऐं संदसि ॿिनि पुटनि समेत 6 जवाबदारनि 29 अरब रुपयनि जी करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग वारे केस में गिरफ़्तार। हैदराबाद जे इस्ताब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी। अदालत इक़बाल ज़ैद फज़ीउद्दीन रज़ीउद्दीन आसिम इफ़्तिख़ार काज़ी हुमायो ऐं सलामत खे जेल मोकिले छॾियो। पाकिस्तान ऐं चीन जी बहरी फ़ौज जूं कराची भरिसां समुंड में बहरी मशक़ूं शुरू। मशक़नि में पाकिस्तान ऐं चीन जा बहरी जंगी ॿेड़ा, जंगी जहाज़, आबदोज़ ऐं मेरीन फोर्सिस हिसो वठी रहिया आहिनि। इफ़्तिताही तक़रीब में चीनी बहरी फ़ौज जे कमांडर बि शिरकत कई। मशक़ूं कुझु ॾींहं जारी रहंदियूं। कराची जे इलाइक़े सचल ॻोठ भरिसां अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ब्लॉक जी खे ड्राहण लाइ पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जा अटाला पहुतल। रहवासियुनि पारां बि मज़म्मत धरणो। रहवासियुनि जो चवणु आहे त अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जी ब्लॉक जी खे ड्राहण न ॾींदासीं। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 3 महीना मुकमल। पुलिस शहीद सहाफ़ीअ जा मुख्य कातिल गिरफ़्तार करे न सघी। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी बाबति निगरान हुकूमत ऐं IG सिंध जा वाइदा बि वफ़ा न थिया। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कलम धणी सरापा एहतिजाज बणियल।